सिंधी मीडिया पंहिंजो किरदारु अदा करे पई हिन जे नतीजनि ते ॻाल्हि कई तव्हां छा सम्झो कहिड़ा नतीजा हिन ॾियारे जा पवंदा हिन ॾियारे जा पंहिंजे जीअं अॻे चई आयसि त माण्हुनि जी हिकिड़ो त क़ौमी जज़्बाती लगाव पैदा थींदो उन में उभार ईंदो इहो ज़रूरु ईंदो ऐं माण्हुनि जो उन में मुस्तक़बिल में को बि उथंदड़ ख़तरो जेको हमेशह मर्कज़ खां या ॿियनि सूबनि खां थींदो आहे त जीअं चवंदा आहिनि त बाबा नंढनि सूबनि जा माण्हुनि जा दिमाग़ बि नंढड़ा आहिनि वल्लभ भाई पटेल सां मनसूब आहे तीअं ईअं ई सोच आहे असांखे त इलाक़ाई सोच असां पंजाब में ख़ासि तौर ते माण्हू इलाक़ाई तव्हांजी सोच आहे यानी पंहिंजी वतन दोस्तीअ खे असां इलाइक़े जा थी था वञूं त उन करे आईंदा को बि अहिड़े क़िस्म जी साज़िश जेका ॿोलीअ जे ख़िलाफ़ या असांजे का मुंहिंजे ख़्याल में जासूसी इदारा या उहे वॾियूं पार्टियूं न करे सघंदियूं उन करे ज़रूरु मोहतात ज़रूरु रहंदियूं हिकिड़ो इहो हिकिड़ो थिए थो बाक़ी मजमूई तौर ते क़ौमी जितोजहद जी या क़ौमी मसइलनि जी उहा डिघो मसइलो आहे उहो हिन सिर्फ़ टोपी अजरक पाइण सां काफ़ी न थींदो हिते असांजो क़ौमी जेके असांजा मामला आहिनि जेके जिन जी असांखे हिफ़ाज़त करणी आहे ऐं पंहिंजी क़ौम खे तरक़ी ॾे वठी वञिणो आहे उहे कल्चर उनजो हिकिड़ो हिसो आहे वरी उन में टोपी ऐं अजरक वरी कल्चर जो हिकिड़ो नंढड़ो हिकिड़ो हिसो आहे या म्यूज़िक उनजो नंढड़ो हिकिड़ो हिसो आहे पहिरीं असांजे पंहिंजी क़ौमी हक़नि खां वाक़िफ़ियत पंहिंजे इक़्तिसादी यानी न सिर्फ़ु वाक़िफ़ियत पर उन हक़ जे हासिलात लाइ उन आज़ादी ऐं ख़ुशहाली जे हासिलात जी तड़प माण्हुनि में पैदा करणु कल्चरल प्राइड करणु ॿोलीअ जी वापसी जेका असांजे आईनी मामलनि में ॿोली सेकेंडरी आहे अॼु बि असांजो पंहिंजे सिंध जे सूबे में रहंदे असां अयाज़ लतीफ़ ऐं या पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइणु चाहियूं था जेकॾहिं क्वालिटी एजुकेशन पढ़णु चाहियूं था कराची में पढ़णु चाहियूं था त हू नथो पढ़ी सघे मुंहिंजी धीउ पुटु पढ़नि था लाइसेंस में पढ़े थो सिटी स्कूल में पढ़े थो मूं हुननि खे चयो त बाबा असां सिंधी सब्जेक्ट रखो चयो आसान सिंधी वञी पढ़ो इन जी कहिड़ी ज़रूरत आहे पर अमली तरह सां असांजे इदारनि में आसान सिंधी बि उते प्राइवेट इदारनि में कान्हे त असांजी यानी ॿोलीअ जी पंहिंजे मुल्क ते हक़ हाकमियत या हक़ जताइण जी असांजे इक़्तिसादी मामला गॾु करण जी इहा हिकिड़ी आहे उन में हीअ शइ जॾहिं माण्हू सम्झंदो त असीं बहितर आहियूं न त लियाकत अली खान वारी यानी वज़ीर आज़म हो या असांजो मुल्क जो मौसम करे लिखियो वेंदो आहे असांजे पाकिस्तान स्टडीज़ में जंहिं असांखे गरहण चाढ़ण वारी कम करे छॾियो उन मां उन कॉम्प्लेक्स मां असांजी क़ौम निकिरी चुकी ठीकु आहे असांजी ॻाल्हि ॿोलो ब्रेक जो टाइम थियो आहे नाज़रीन ब्रेक जो टाइम थियो आहे असां गॾु रहिजो संजय साहब इहे जा स्टार्ट थियो आहे हिकिड़ी शुरूआति थी आहे तव्हां छा सम्झो सिंधी जे माण्हुनि खे अॻिते जीअं साईं पंहिंजो अयाज़ साहिब जी हिकिड़ी फतेह त न पई हिकिड़ी शुरूआति आहे फतेह हिकिड़ी विख आहे असांजी त हिन कीअं सेलिब्रेट करणु घुरिजे अॻिते कहिड़ी कहिड़ी क़िस्म जी हिकमत में थियणु घुरिजे वधीक नेक्स्ट साल या ॿिए दफ़े वधीक पुरजोश मनाए सघिजे मसइलो आहे त ईद मल्हाइण या कल्चरल ते मल्हाइण जा के मक़ासिद हुजनि हर शइ जो मक़सदु हुजणु घुरिजे हूअं त असीं हिकिड़ा इंसान आहियूं सॼी दुनिया खे अॻिते वञी हिकिड़े यानी गुलदस्ते जे हिसाब सां असांखे हिकिड़ो कल्चर बि थियो कई शयुनि में ऐं किन शयुनि में असांखे मुख़्तलिफ़ थियो सिंधी क़ौम खे पंहिंजे मुस्तक़बिल जेका दुनिया ग्लोबल विलेज चवनि था नंढड़ो हिकिड़ो ठही वियो आहे उन में जेके हुनजा मुस्बत कल्चरल एस्पेक्ट हूंदा उहे हुनजा भले कपिड़ा या तामीरात या आर्किटेक्चर हुजे या का बि शइ हुजे उनखां सवाइ नज़रियात मज़हबी अक़ीदा हुनजा अख़लाक़ी अक़ीदा उहे वञी हिकिड़ा उन में सिंधी कल्चर खे बि सिंध खे बि कंट्रीब्यूट करणो आहे त उनजा मुस्बत पासा उजागर थींदा थियणा आहिनि मुस्तक़बिल में जेको दुनिया में जेके असांजा मनफ़ी पासा जिन जी अयाज़ निशानदी कई इन्हनि जी यकीनी तौर ते फना थियणा इहे असांजे आहिनि असांजे कल्चर जो हिसो ज़रूरु हुआ मनफ़ी पासा पर इहे असांजी जनरेशन ई उनखे रद्द थी करे असां उन करे इन्हनि जी फना थियण पर सिंध में जेको मज़हबी रवादारी सिंध में हितां जी अक्सरियत मुसलसल हितां जे छो त अक्सरियत अवाम मनफ़ी लाड़नि में बि राग़िब हूंदी आहे मौक़े परस्ती जो शिकार हूंदी आहे पर कल्चर में इहा शइ जी अहमियत हूंदी आहे कहिड़ियुनि शयुनि खे असांजो अदीब असांजो मुआशिरो साराहे थो शाइरीअ जे रूप में अदब जे रूप में कहिड़नि किरदारनि खे साराहे पियो
उहो तव्हां अॼु सिंध छा लतीफ़ खे साराहे थी। अॼु असांजे दोदे जे जंग खे, राजा ॾार जे जंग खे, असांजे जिन बि दफ़ा कयो आहे, दुल्हा दरिया ख़ान जी जंग खे, असांजी पाकिस्तान में भले इस्टेब्लिशमेंट जे अॻियां साईं गद्दार वतन साईं जीअं पर उन जिदोजहद खे साराहे थी। त असल में सारायो कहिड़ियुनि शयुनि खे थो वञे, भले अक्सरियत मनफ़ी लाड़नि राग हुजे, शॉर्टकट्स जे चकर में अची मौक़े परस्ती वारी सियासत खे बि फेवर करे वेंदी हुजे, पर मुआशिरो कहिड़ियुनि शयुनि खे ऐं क़ौम उते ई उथंदी जॾहिं मुस्बत शयुनि खे जेके साराईंदा न सिर्फ़ु साराइनि पर उनजो साथ ॾियनि। उन जे ज़रिए तब्दीली अचण जे लाइ असीं आता आहियूं। उन करे असां हिन कल्चरल डे खे असां क़ौमी फ़ाइदे जे तरफ़ वठी वञण था चाहियूं। ईअं न सॼी दुनिया में असां खोड़ ॿाहिरि बि असांजा सभु दोस्त वञनि पिया ऐं USA में, बर्तानिया में, मुख़्तलिफ़ फंक्शननि में, दुबई में ॿियनि विया आहियूं। उते चवंदा सिंधी सभु सदाईं गॾु, उते सिंधी राग बि थिए थो, महफ़िल थिए थी, पर आया सिंधी सभु सदाईं गॾु सिंध में जीअं ज्यूज़ कयो त बाबा चऊं जेरूसलम में मिलंदासूं, हज़ारे साल दरबदर थिया, उन्हनि पंहिंजो वतन कंहिं बि शिकिल में उनजी उन तरफ़ जेरूसलम ॾे वापसी वरी। त सिंधी सभु सदाईं गॾु किथे? सिंध मुल्क में, सिंध वतन में, जिते हुननि जी हक़ हाकिमियत हूंदी। उन वतन जे लाइ इहे रस्ता असांजी ख़्वाहिश आहे त अजरक टोपी ई जेको यूनिफॉर्म आहे त बदिलजंदड़ आहे। ऐं नथो सम्झां त सलवार कमीज़ सुभाणे फैक्ट्रीअ में मुलाज़िम पाईंदो, उहो पैंट शर्ट पाईंदो। सिंधी असांजो जेको टी शर्ट में बि सिंधी नौजवान पाए त उहो बि असांजो आहे। त कपिड़ो ही जेको सो टोपी टॉल माण्हू पटको पाईंदा, ठीकु आहे, उनजी शिकिल मॉडरेट ज़रूरत न अची हुनखे टोपीअ ते आंदो आहे। त इहे शयूं उहे शयूं आहिनि जेके इहे तब्दील थींदड़ बि आहिनि, जिन खे दुनिया जो हिसो थियणो आहे। पर असां चाहींदासूं त हीउ जेको क़ौमी फ़ख़ुर जी जेका सोच पैदा थी आहे, इहा क़ौमी हक़ हाकिमियत जो रुख़ करे त उहा थी हक़ीक़ी फतह। न त जेकॾहिं सिर्फ़ु असीं पंहिंजे क़ौमी मिल्कियत तां दस्तबरदार थी वियासीं, असीं पंहिंजे हक़ हाकिमियत पंहिंजे सिंध वतन ते सिंधुनि जी पहिरीं हक़ उन तां दस्तबरदार जेकॾहिं थी वियासीं, पंहिंजे ॿोलीअ तां पंहिंजे धरतीअ तां दस्तबरदार थी वियासीं, त पोइ हीउ जेके कपिड़ा ऐं टोपी इन जी का 50 सालनि खां वधीक बका कान्हे। थी सघे थो इहो हुजे, पर उहा सिंधी नस्ल जंहिंखे हिते पंहिंजे वतन में रहणो आहे ऐं तरक़ी करणी आहे, घटि में घटि उन जे हवाले कान हूंदी। इहो ॿियो पाए वेठो जुमिलो हूंदो ऐं उहो असांजो हाकिम हूंदो, असीं हुनजा ग़ुलाम हूंदासीं। ठीकु, ब्रेक जो टाइम थियो आहे, नाज़रीन ब्रेक जो टाइम थियो आहे, असां गॾु रहिजो।